मोखी मतारनि जो दास्तान सिंध जे हिक ॿिए इश्किया दास्तान मां फुटी निकितल आहे। चवनि था मोखी उन नातिर नाले औरत जी धीउ हुई जेका नातिर मूमल राणे वारे दास्तान में मूमल जी ख़ासि बानी हुई। जॾहिं मूमल ऐं सूमल पंहिंजे पीउ जी सॼी दौलत विञाए वेठियूं त उन जैसलमेर जे लोडाणे वटि काक जो महल जोड़ायो ऐं मूमल खे माण जो पड़ो घुमायो। नातिर उहा बानी हुई जेका माण्हुनि खे काक महल जे अंदरि ई गुम कराए छॾींदी हुई। 14वीं सदीअ जे विच धारे जॾहिं सूमरनि जे आख़िरी बादशाह हमीर सूमरे जे साले ऐं वज़ीर राणे मेंद्रे मूमल खे माणियो, पोइ राणो मूमल खां रुसी वियो। अॼु जे थर यानी छाछरे वापसि हलियो वियो ऐं मूमल पाण खे बाहि ॾेई साड़े छॾियो। मूमल खे आड़हा में ॾिसी राणे मेंद्रे बि पाण खे बाहि ॾेई मारे छॾियो। मूमल जे विछोड़े खां पोइ नातिर अकेली थी पई ऐं उहा पंहिंजे ॾुख घटाइण लाइ काक महल छॾे अची कराचीअ जे मौजूदा गडाप टाउन वटि वेठी। कराचीअ खे उन वक़्तु दरबो कोठियो वेंदो ऐं गडाप खे नाराथर चयो वेंदो। नातिर वटि शाही शराब ठाहिण जो नुस्ख़ो हो। जॾहिं हू नाराथर यानी अॼोके गडाप वटि पहुती, उते हिकु मेखानो ऐं मुसाफ़िर खानो ठहिरायो। जेकी माण्हू सफ़र करे ईंदा हुआ उहे मुसाफ़िर खाने में रही नातिर जे मेखाने जो शराब पी थकु लाहींदा हुआ। चयो वञे थो त नातिर खे 6 न्याणियुनि ऐं हिकु पुट जो औलाद थियो। न्याणियुनि जा नाला मोखी, सूंगल, सफूरा, मिठा, ताइसर, अलहफाई ऐं पुट जो नालो मांधल हो। नातिर जे वफ़ात खां पोइ उन मैखाने खे संदसि धीउ मोखीअ संभालियो। सियारो थींदे ई सामूंडी सफ़र में तेज़ी ईंदी हुई ऐं मोखीअ जे मेखाने में रश वधी वेंदी हुई। उते शहज़ादा बि ईंदा हुआ त वापारी बि। चवनि था 8 दोस्त या वापारी मोखीअ जे मेखाने में हैराक थी पिया। हू ईंदे वेंदे मोखीअ जे मुसाफ़िर खाने ते वेही मोखीअ जे हथनि जो शराब पी पोइ अॻिते वेंदा हुआ। उन 8 दोस्तनि खे अॼुकल्ह मतारनि जे नाले सां सॾियो वञे थो। मोखीअ वटि महिमान ईंदा हुआ 8 ॼणा, 2 समा, 2 सूमरा, 2 चवाण, 2 चना। उहे केर हुआ उन्हनि जी कंहिंखे ॼाण नाहे, पर लोक दास्ताननि मुताबिक़ उहे मतारा सरीअ जे इलाइक़े जा सरदार हुआ। मोहित थिया मए ते सरे जा सरदार, मारिया केफ कलाल जे माझी मणियांदार। चवनि था ही मतारा हिक वारे मोखीअ जे मेखाने ते आया। उन भेरे मोखीअ जा मट ख़ाली थी चुका हुआ, पर मतारनि ज़ोर भरियो त असांखे अॼु कीअं बि करे प्यार। उन खां पोइ मोखी हिकु पुराणे मट मां मए कढी मतारनि खे पीआरियो। मतारनि खे मए पीअंदे ॾाढो मज़ो आयो ऐं हिननि चयो, मोखी तो अॼु जेको शराब पीआरियो उहो असां कॾहिं बि नाहे पीतो। मोखीअ पोइ ॾिठो त मट में नांग मुअल ऐं हिननि मतारनि ज़हर पीतो आहे। रवायत आहे नांग जे ज़हर वारो शराब पीअण खां पोइ मतारा हलिया विया। जॾहिं 6 महीननि खां पोइ मतारा वापसि आया त उन्हनि साॻे मए जी घुर कई, जंहिं ते मोखीअ खेनि ॿुधायो त उहो मए न पर नांग जो ज़हर हो ऐं खेनि वेण ॾींदे चयो त अव्हांखे उन नांग जे ज़हर बि नाहे मारियो। सिंध जे दादले शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुताबिक़ मतारा उन वेण या ताने सबबि उते ई मरी विया। सिरे की न कयो न वेण मोखीअ जे मारिया, कोजो सुखुन कलाल जो पिते ते पियो न, तंहिंखां पोइ थियो न मरण मतारनि। लतीफ़ सरकार जॾहिं बंबोर खां थींदो नाराथर पहुतो, मोखीअ मतारनि जे बारे में ख़बर पयसि त हिन पहिरें भेरे पंहिंजी शाइरीअ में शराब ऐं मेखाने जो ज़िक्र कयो। नाराथर जी चोटीअ ते जिते मोखी ऐं मतारनि जूं क़बरूं आहिनि, उते वञण लाइ को बि रस्तो ठहियल नाहे। सुपर हाईवे ते क़ाइम नई सब्जी मंडीअ वटां उत्तर तरफ़ मोखीअ जो क़ब्रिस्तान 18 किलोमीटर ते आहे। गडाप वारे इलाइक़े में अॼु बि सदियूं नातिर जे धीअरुनि जे नाले सां मौजूदु आहिनि, जेकी देह मोखी, देह सूंगल, देह सफूरा, देह मिठांघर, देह ताइसर, देह अलहफाई जे नाले सां सुञातियूं वञनि थियूं।
दिल सफ़ूरा ऐं दिल सुंगल हिन वक़्तु गुलशन इकबाल टाउन में मौजूदु आहिनि। मोखीअ जी भेण ताइसा जे नाले सां क़ाइमु दिल खे तीसर टाउन स्कीम में शामिल कयो वियो आहे। असांजे मुआशिरे में जीअं त शराब खे सुठो न सम्झियो वेंदो आहे, उन लाइ अॼुकल्ह मोखीअ सां समूरी सिंध पंहिंजो नातो टोड़े छॾियो आहे।